कयासीं, तव्हांखे यादि हूंदो हिकिड़े जेकर पाण कैसीनो में हलियासीं। फन एक्सपीरियंस। वेल जुआ न चोरी थोरो माना फैंसी टर्मिनोलॉजी इस्तेमालु कसिनो वियासीं, हुन में साईं $20 असां खेॾियोसीं। हुन में मूं $150 खटिया। उन खां पोइ मूं तोबा कई खेॾण सां। साईं जन जेको आहे हुन में हिकु दफ़ो मूंखे $20 में $60 तो खटिया। उहो पहिरियों चेक कयो। हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राइम सलाम दोस्तों। अॼु आउं मौजूदु आहियां मुंहिंजे प्यारे दोस्त ज़ुल्फ़कार मरी सां गॾु। ऐं साईं जिन कैनेडा मां हींअर वापसि सिंध पहुता आहिनि ऐं अचो त हुननि सां कचहरी कयूं था। ऐं असां चाहियूं था ज़ुल्फ़कार सभ खां पहिरीं मुख़्तसर पंहिंजो तारुफ़ कराइनि त साईं जिन किथे पैदा थिया, सिंध जे कहिड़े ज़िले में बचपन गुज़रियो ऐं किथां तालीम कराई, त पोइ असां साईं जिन जे प्रोफेशनल कैरियर ऐं कैनेडा जे सफ़र बाबति कचहरी कंदासीं। ज़ुल्फ़कार मरी, वॾी महिरबानी आफ्ताब साईं। कुर्ब, मुंहिंजो नालो ज़ुल्फ़कार अली, मुंहिंजो तालुको खिपरो, ज़िलो सांगड़। ऐं मुंहिंजी जेका बुनियादी तालीम आहे प्राइमरी खां वठी करे इवन यूनिवर्सिटी ताईं उहा सिंध में गुज़री। ऐं हिन वक़्तु कैनेडा में आउं रिहाइश पज़ीर आहियां ईस्ट कोस्ट में। ऐं मूंखे कैनेडा में हींअर तक़रीबन 8 खां 10 साल उते थी विया आहिनि। ऐं आउं थोराइतो आहियां तव्हांजो वरी बि आफ्ताब हीउ मौक़ो फ़राहम करण जे लाइ। You are one of the most influencing young people that I know, that I like. So thank you so much. Thank you. अच्छा ज़ुल्फ़कार, मूंखे इहो ॿुधायो त कहिड़ी यूनिवर्सिटी में तव्हां ग्रेजुएशन कई ऐं हुन यूनिवर्सिटी जूं के सारियूं, ऐं उनखां पोइ बैचलर्स करण खां पोइ तव्हां हिते सिंध में कहिड़ी नौकिरी कई, ऐं पोइ कैनेडा वञण जो कीअं ख़्यालु आहे? सो 3 सवाल आहिनि, 1 by 1। ॾाढा पुराणा सुवाल कया अथई। यूनिवर्सिटी मूं टंडेजाम यूनिवर्सिटी मां एग्रीकल्चर इंजीनियरिंग में इंजीनियरिंग कई। दैट वॉज वे बैक इन 2003 व्हेन आई पास्ड आउट। उनखां पोइ जॉब कई गवर्नमेंट ऑफ सिंध में फॉर क्वाइट अ वाइल। ऐं उनखां पोइ 2016 में जेको आहे सो कैनेडा में। जेको तव्हांजो सारूड़ियुनि वारो सुवालु आहे त आउं बुनियादी तौर ते पाण ॻोठाणो माण्हू आहियां ऐं मिटी जा माण्हू जंहिंखे पाण चवंदा आहियूं। पोइ शायदि उनजो इन्फ्लुएंस अलाए छा त असांजो वरी वास्तो एग्रीकल्चर इंजीनियरिंग सां ई पियो, एग्रीकल्चर सां पियो। सो ॿाराड़ी जो समाज, ॿाराड़ी जो रंग उहो असांजे न सिर्फ़ु रत में शामिलु आहे पर असांजे इन सॼे सभा में बि शामिलु आहे। सो उहो पूरो वक़्तु ॾाढो ज़बरदस्त ऐं ॾाढो सुहिणो सुठनि दोस्तनि सां गुज़रियो। ऐं तव्हांजो टियों सुवालु कहिड़ो? टियों सुवालु इहो त कैनेडा वञण जो ख़्यालु कीअं आयो तव्हांखे, ऐं उतां जी असांखे ॿुधायो त जर्नी कीअं स्टार्ट थी तव्हांजी? गुड क्वेश्चन। अच्छा, जॾहिं असां ग्रेजुएशन कईसीं पे त कैरियर प्लानिंग हर कंहिंजी हुई त बाबा हाणे ग्रेजुएशन करण खां पोइ असां कंदासीं। अनफॉर्चुनेटली एग्रीकल्चर इंजीनियरिंग या एग्रीकल्चरल इंजीनियर्स जे लाइ कोई एतिरा घणा मौक़ा हिन मुल्क में, हालांकि एग्रीकल्चर मुल्क बि आहे कोन आहे, उहो सभिनी दोस्तनि पंहिंजा ख़्याल वठिया। पर देयर वॉज अ सर्टन ग्रुप ऑफ फ्रेंड्स, उन्हनि इहो तय कयो त यार छो न असांजो जेको एक्सपीरियंस हुजे उहो ओवरसीज़ हुजे। अच्छा, वे बैक इन दैट टाइम एतिरो घणो असांजे नौजवाननि में इहो एक्सपेंशन जो को रिवाजु कोन हो। मैक्स बा जीअं तव्हांखे ख़बर आहे त उहो एॾो तमामु ज़बरदस्त कमु पिया था कनि। मुंहिंजे ख़्याल में उन्हनि पंहिंजो कमु आफ्टर दैट पीरियड ऑफ टाइम ही एक्चुअली स्टार्टेड हिज जर्नी। त पोइ असांजे उन ग्रुप इहो तय कयो त बाबा हलंदासीं। ऐं उन जे लाइ ज़रूरी न आहे त को असां इमिग्रेशन कयूं। कुझु दोस्तनि जो इहो ख़्यालु हो त पाण स्टडी खे कंटिन्यू कयूं, कुझु दोस्तनि जो ख़्यालु हो इमिग्रेशन कयूं, पर कुझु न कुझु नओं कजे। ग़ालिबन जेसीं त मूंखे यादि आहे तव्हां हिकु दफ़ो पहिरीं कैनेडा इमिग्रेशन खां पहिरीं टोरंटो में मास्टर्स जे प्रोग्राम में वञी चुका हुया। एग्ज़ैक्टली पोइ उतां खां असां शुरूआति कईसीं। पोइ वरी विच में जेको आहे सो अहिड़ी सिचुएशन अची वई, मुंहिंजे लाइ पॉसिबिलिटी थी वई, पोइ मूं स्टूडेंट वीज़ा जे लाइ अप्लाई कयो ऐं उहो थी वियो। पोइ आउं हलियो वियुसि उते, पर अनफॉर्चुनेटली आई कुडंट कंटिन्यू फॉर वेरियस पर्सनल रीज़न्स। पोइ आउं वरी वापसि अची वियुसि ऐं उनखां पोइ जेको आहे सो पर उहो जेको पैशन हो उहो रहियो, उहो दैट इज़ एक्चुअली कंटिन्यूड। पोइ जेको स्पार्क उहो ज़िंदा रहियो। पोइ वरी 2015 में मूं इमिग्रेशन जे लाइ ट्राई कई ऐं उहो थी वई। Then I moved with my family. ॾाढो सुठो, ज़बरदस्त। अच्छा, हिकिड़ो मरी छोकिरो नौजवान बरोच सिंध जो, उन जॾहिं खाही जे मरी कैनेडा में पेर पातो त तव्हांखे कहिड़ियूं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो, ऐं बुनियादी फ़र्क़ु जेको असांजे सिंध जे समाज में ऐं कैनेडा जे समाज में
उहो हिकिड़े सिंध जे ॻोठाणे बरोची ज़ुबान खां ॿुधणु चाहियां थो सोनी सिंधी में जी ॾाढो लोडेड क्वेश्चन आहे पर एट द सेम टाइम इट इज़ क्वाइट इंट्रस्टिंग सची पुछो त जेको ही ओवरसीज़ जी जर्नी हूंदी आहे उन में प्लैनिंग इज़ सो क्रूशल पोस्ट अराइवल जेको आहे सो ऑफकोर्स प्लैनिंग पर उनखां प्री अराइवल तव्हांखे सभु शयूं ॾिसणियूं हूंदियूं आहिनि अनफॉर्चुनेटली जेको मुंहिंजो इन माई पर्सनल केस इट वॉज़ क्वाइट डिफरेंट मुंहिंजो जेको पैशन हो त बाबा मूंखे कंहिं बि सूरत में उते पहुचणो आहे वैन वंस आई विल एंड अप इन दैट कंट्री त पोइ मुख़्तलिफ़ रस्ता खुली वेंदा दैट वॉज़ नॉट अ बैड प्लैन दो पर बहरहाल उन में प्लैनिंग जो थोरो घणो कमी पेशी हुई जेका तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़े आम माण्हू जी ऐं हिकिड़े ॻोठाणे माण्हू जी गोइंग बैक इन टू दैट कंट्री ऐं उहा जेका सिविलाइज़्ड दुनिया आहे मॉडर्न दुनिया आहे उन जे अंदरि कीअं पंहिंजे पाण खे एडजस्ट करणु इट वॉज़ एब्सोल्युटली क्वाइट अ चैलेंज क्वाइट अ टास्क असांजो जेको फ्रेमवर्क ठहियलु आहे हिकिड़ो सोशल फैब्रिक में जीअं असीं नंढपण खां वॾा थिया आहियूं असांजो ज़हन उन नमूने सां ठहियलु आहे पोइ उन्हनि सभिनी शयुनि खां एडजस्ट करण में मुख़्तलिफ़ मामला लॻा पर सभिनी खां जेका मूंखे सुठी ॻाल्हि लॻी उहे आहिनि दोस्त मुंहिंजी तव्हां सां पहिरीं जेको एज़ अ फ्रेंड मुलाक़ात थी कैनेडा में दैट वॉज़ आफ्ताब रायमो ही वॉज़ सुपर हेल्पफुल जेका असांजी शुरू वारी सेटलमेंट रही ही वॉज़ प्रॉबली फ्यू मंथ्स देयर पर उन में मूंखे ही एक्चुअली पेव्ड द वे फॉर मी ऐं पोइ ही मूव्ड फॉर हिज पर्सनल एंड करियर वाइज़ टेकिंग डिसीजन्स गोइंग बैक टू कैलगरी और समर एग्जैक्टली उन ते अचां पियो त पोइ बीइंग विथ आफ्ताब ऐं जेकॾहिं तव्हां बि को कमु था कयो इट वॉज़ एब्सोल्यूट माना फन पैक्ड पोइ असां कोर्सिस बि कयासीं प्रोफेशनल कोर्सिस कयासीं इंजीनियरिंग जा उनखां अलावा वरी जेका असांजी पंहिंजी सोशल पर्सनल लाइफ हुई उनखे बि ॾाढो गुज़ारियोसीं त असां जॾहिं उते पंहिंजो हिकिड़े क़िस्म जी लाइफ जी शुरूआति कईसीं इट वॉज़ एब्सोल्युटली अ मिक्स ऑफ उहो पोयूं जेको असांजो सोशल जेको माइंड सेट हो उहो ऐं कैनेडा जो ऐं मुख़्तलिफ़ असां एडवेंचर्स बि कयासीं तव्हांखे यादि हूंदो हिकिड़े जेकर पाण कैसीनो में हलियासीं फन एक्सपीरियंस जुआ न चोरी थोरो माना फैंसी टर्मिनोलॉजी इस्तेमालु $20 असां खेॾियोसीं हुन में मूं $150 खटिया उन खां पोइ मूं तोबा कई खेॾण सां साईं जन जेको आहे हुन में हिकु दफ़ो मूंखे $20 में $60 तो खटिया पोइ पहिरियों चकर ॿियो टियों चकर $40 तो हाराया उन खां पोइ तोबा कई न पोइ उन खां पोइ ख़बर थियो छा ही वॉज़ ऑल्सो दी इन्फ्लुएंस तव्हां वियुसि कैसीनो में पहिरीं चकर असां वियासीं पोइ शायदि कैसीनो जो सेटअप इहो ठहियलु हूंदो आहे हू तव्हांखे पंहिंजे एल्गोरिदम मां ट्रैक कंदा आहिनि ऐं जॾहिं वियुसि त पहिरीं चकर आफ्ताब मूंखे वठी वियो $80 कमाया अलाए $60-80 कमाया मूं चयो यार हीअ त भई असां कैनेडा में असीं वाह जी जाइ ते आया आहियूं असां उहा शुरूआति कईसीं पोइ आफ्ताब वियो हलियो पोइ मूं चयो त भला हाणे आऊं भला अकेलो वञी ॾिसां त छा मसइलो आहे हिकिड़े दफ़े पहिरीं चकर मुंहिंजो $10 में $100 ठाहे ॾिस $10 विधा पहिरियों धकु ॿियो टियों $50 वियुसि मूं चयो हाणे निकिरण जी कर वरी कुझु ॾींहंनि खां पोइ मूं चयो भला थी सघे थो अॼु 9 ॾींहं करियूं था वरी वियुसि उअं ई धकु लॻो उन महिल पटे साईं खे फ़ोन कयो मूं चयो यार तूं ॿुधाए कहिड़ो फार्मूलो इस्तेमालु कर ऐं उन खां पोइ उहो ॾींहुं थियो वरी कमु बसि बहरहाल दोस्तनि खे ॿुधाईंदो रहां त 2017 खां पोइ असां अॼु पिया मिलूं 6 सालनि खां पोइ ऐं ज़ुल्फ़िकार बरी जो तालुक़ु मुंहिंजे उन्हनि चंद दोस्तनि मां आहे जेके मतिलबु त हिकिड़े ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखी पोइ पुठितां पियल इलाइक़े पुठितां पियल ज़िले खां तालुक़ु रखी एॾे वॾे मक़ाम ते पहुता असां चाहियूं था त नौजवाननि जे लाइ थोरो असांखे गाइड कयो ऐं स्पेशली तव्हां हुजे प्रोजेक्ट बि कमु कंदा आहियो हीअं PMP बाय द वे मूं बि क्लियर कयो हुन में सवेरे पाण ॻाल्हि कईसीं पिए उन जे बारे में दोस्तनि खे ॿुधायो त PMP सां रिलेटेड कहिड़ा कोर्सिस आहिनि उते प्रोजेक्ट सां रिलेटेड ऐं ॿियो तव्हां उते जेको विया आहियो त सिंधी नौजवान जे लाइ तव्हां वटि कहिड़ा रस्ता आहिनि राहूं आहिनि जंहिंजे बारे में तव्हां उनखे गाइड करे सघो था जी इहो ॾाढो सुठो तव्हां सवालु कयो आफ्ताब ऐं ख़ासि तौर ते PMP जे हवाले सां आउं ज़ाती तौर ते तव्हांजे लाइ हिकिड़ो रिमार्क पास करणु थो चाहियां इहो आहे त आफ्ताब जो हिकिड़ो पंहिंजो लाइफ स्टाइल आहे गुज़ारण जो हिकिड़ो पंहिंजो तरीक़ेकार आहे ही हैज़ हिज़ ओन कोड पर इन ॻाल्हि में को शक कोन्हे त हिन जो टैलेंट इज़ सो अमेज़िंग जंहिं सर्टिफिकेशन जी तव्हां ॻाल्हि पिया कयो उहो न सिर्फ़ु उनजो तव्हांजे प्रोफेशनल कैरियर में वेटेज आहे पर इट्स क्वाइट अ चैलेंजिंग एग्ज़ाम 4 कलाक मुसलसल तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम ॾियणो आहे ऐं उन में मुख़्तलिफ़ उन एग्ज़ाम्स जूं डिटेल्स आहिनि ऐं उनखे तव्हां ग़ालिबन मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े सर्टन रिगरस क़िस्म जी स्टडी खां पोइ इन योर वेरी फस्ट अटैम्प्ट तव्हां उहो पास कई सो दैट इज़ अमेज़िंग आई मस्ट अप्रीशिएट दैट उनखां अलावा जेको तव्हां ॻाल्हि कई आहे इन द पर्सपेक्टिव घणो मवाद पियल आहे तव्हांखे मैक्स भा जेको आहे सो असांजो हिकिड़ो तमामु मुतहरिक किरदारु आहे कैनेडा जे अंदरि ऐं सिंधी यूथ जे हवाले सां हुन जूं ॾाढियूं ज़बरदस्त क़िस्म जूं ख़िदमतूं आहिनि सो उहो त घणो मवाद पियल आहे
पर अचूं था प्रोजेक्ट मैनेजमेंट जे हवाले सां उनजी अफ़ादियत जॾहिं तव्हां मूव था करियो कैरियर में कंहिं ॿाहिरि मुल्क था वञो त उनजा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। इहा उहा सर्टिफिकेशन आहे जेका बेसिकली तव्हांखे उन जॉब इंडस्ट्री खे क्रैक करण जे लाइ हिकिड़ो तमामु बहितरीनु क़िस्म जो टूल आहे। ऐं आफ्ताब सवेरे ॻाल्हि कई थी पई त असां पंहिंजी नॉर्मल जेको डे टू डे बिज़नेस ऑफ लाइफ आहे उहो गुज़ारियूं था, दैट इज़ ऑल्सो प्रोजेक्ट, पर बेसिकली उहा एकेडमिक कान्हे हूंदी। प्रोजेक्ट मैनेजमेंट जो जेको एग्ज़ाम आहे दैट इज़ मोर एकेडमिक, मोर ऑर्गेनाइज़्ड। सो मुंहिंजी उन्हनि सभिनी नौजवाननि खे सलाह आहे जेके ख़ासि तौर ते प्रोफेशनल कैरियर्स IT ऐं इंजीनियरिंग सां तालुक़ु रखनि था, दे शुड हैव दैट सर्टिफिकेशन बिफोर दे मूव। उन सां हिकिड़ो त जेको पहिरियों तव्हांखे फ़ाइदो थींदो त तव्हांखे उन टेक्निकल टर्मिनोलॉजीज़ जी ख़बर हूंदी, उतां जी इंडस्ट्री सां एप्लीकेबल टर्मिनोलॉजीज़ जी ख़बर हूंदी, तव्हांखे उन में सवलाई थींदी। ॿियो जेको तव्हांखे वॾे में वॾो फ़ाइदो इहो थींदो त वंस यू गेट योर जॉब इट इज़ दैट इज़ एनदर चैलेंज, ठीकु आहे न। कंहिं बि नमूने सां माण्हू रिक्रूट त थी थो वञे पर उनखे सस्टेन करणु इज़ ऑल्सो एनदर एस्पेक्ट ऑफ दैट। उन में तव्हांजी तमामु घणी मदद कंदी। सो मुंहिंजी तव्हां सभिनी दोस्तनि खे सलाह आहे त जेकॾहिं तव्हांजो एक्सपीरियंस आहे, तव्हां एज़ अ सब्जेक्ट मैटर स्पेशलिस्ट कमु कयो आहे, इन ते ज़रूरु कमु कयो, या सर्टिफिकेशन वठी वञो, या एटलीस्ट तव्हां तयारु हुजो उते पहुचण खां पोइ जो जेको तव्हांजो इनिशियल सेटलमेंट जो टाइम हूंदो आहे विदिन फ्यू वीक्स, उनजे अंदरि तव्हां एग्ज़ाम ॾियो ऐं उनजे लाइ प्रिपेयर कयो। सो मूंखे सां रिलेटेड हिकु ॿियो सुवालु आहे त हींअर तव्हांखे ख़बर आहे, सभिनी खे दोस्तनि खे इहो ख़बर आहे, तव्हांखे ख़बर हूंदी त कैनेडियन गवर्नमेंट ख़ासि करे पाकिस्तानी माण्हुनि जे लाइ वधीक वीज़ा रिलैक्सेशन पॉलिसीज़ आंदियूं आहिनि। सो तव्हां छा था सम्झो त सिंधी नौजवान जेको हितां जो फ्रेश ग्रेजुएट असांजो निकिरे थो, उनजे लाइ कहिड़ा रस्ता, कहिड़ियूं राहूं आहिनि, कहिड़ियूं स्कॉलरशिप्स मौजूदु आहिनि, या हू डायरेक्ट विज़िट वीज़ा ते अप्लाई करे विज़िट वीज़ा ते वञी पोइ जॉब उते ॻोल्हे सघे थो? सो कहिड़ा रस्ता आहिनि तव्हांजे नज़र में? एग्ज़ैक्टली। सो जीअं मूं सवेरे ॻाल्हि कई त इन्हनि रस्तनि जे हवाले सां, वीज़ास जे हवाले सां त घणो कमु थियल आहे। मैक्सबा जो जेको आहे सो इन ते मवाद आहे। उनखां अलावा यूट्यूबर ॿिया बि काफ़ी सिंधी दोस्त आहिनि जेके पंहिंजे माण्हुनि जे लाइ कमु कनि पिया था। पर हींअर की जेका माना करंट पॉलिसी आहे उन में ॾाढी फ्लैक्सिबिलिटी आहे, ख़ासि तौर ते पाकिस्तानी वीज़ास जे लाइ। ऐं ॿी हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त नॉर्थ अमेरिका में असां सिंधी एज़ अ कम्यूनिटी, असांजो उते सुठो ऐं रिस्पेक्टेबल क़िस्म जो पोर्टफोलियो ठहियलु आहे, बिकॉज़ ऑफ कोर्स सम ग्रेट फ्रेंड्स। मशहूद काज़ी साहब आहे, साईं मैक्स मेमन साहब, जिन खे आउं सुञाणो थो। मुंहिंजो त ॾाढो लाइट क़िस्म जो प्रोफाइल आहे, ऑर्डिनरी क़िस्म जो, पर हिकिड़ो तमामु वॾो वसी नेटवर्क जेको कमु थो करे। सो असांजी क्रेडिबिलिटी उते ॾाढी सुठी आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे हींअर पासपोर्ट्स मिलनि पिया था, तव्हां कोशिशि कयो जंहिं बि कैटेगरी में तव्हांखे मिले, स्टूडेंट वीज़ा मिले, इमिग्रेशन मिले, स्कॉलरशिप त वरी हिकिड़ी ॿी लाइन अचो थी वञे। ऑफकोर्स उन में मूं तव्हांखे चयो त मवाद पहिरीं बि आहे, पोइ वरी किथे केॾी महिल माण्हू ॻाल्हाए सघे थो, पर कंहिं बि वीज़ा जे लाइ अप्लाई कयो ऐं पोइ उते अचो। ऐं हिन वक़्तु जेका पॉलिसी हले पई उते लेबर शॉर्टेज तमामु घणी आहे। सो आउं त सभिनी दोस्तनि खे इहा सलाह ॾींदुसि त हींअर अप्लाई कनि, कोशिशि कनि ऐं इन्हनि सभिनी बैरियर्स मां निकिरो, दुनिया ॾिसो ऐं पंहिंजे पाण खे हिकिड़ो नओं प्रोफेशनल प्रोफाइल ठाहियो। सो अपॉर्चुनिटीज़ आर इमेंस। ॾाढो ज़बरदस्त, थैंक यू सो मच। सो दोस्तो, इहो असांजो प्यारो दोस्त ज़ुल्फ़िकार बड़ी असां कचहरी कईसीं ऐं उमेद आहे जो कि हीअ कचहरी तव्हांजे लाइ मददगार साबित थींदी। ऐं जेके दोस्त मूंसां गॾु कनेक्टेड आहिनि उन्हनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त ज़ुल्फ़िकार बड़ी सां राब्ते में रहनि। ऐं प्रोफाइल सां जिन जो टैग करे छॾिया थो इमिग्रेशन जे हवाले सां, या एजुकेशन, तव्हांजा हुतां वीज़ा, या हुते वञी सेटलमेंट करण जे मुतालिक़ का बि सुवाल हुजे तव्हां मूंखां या ज़ुल्फ़िकार बड़ी सां पुछी सघो था। असां बिल्कुलु तव्हांखे रिप्लाई ॾींदासीं। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ्ताब रायमो खे इजाज़त ॾींदा। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिलसिलामत, साथ सलामत। वरी महिरबानी, वरी महिरबानी।